खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल से रिपोर्टर मौजूद मेहरापुर रिपोर्ट बिलाल सुमरो मेहरापुर में ऐं आसपास जे सूफ़ी संगत फनकारन अदीबन शारन सूफ़ी फनकारन ऐं उस्तादन पारां हर साल जे हिन साल बीरोड़ी कैनाल जो वाराबंदी जे करे पाणी बंद थियण खां पोइ राग रंग जी महफ़िल कराई वई, जंहिंमें 20 खां मथे फनकारन बरकत समूह डॉक्टर आशिक राजपर ज़मीर शेख गोस बख्श दुनियो अली अमन सियाल राज अली मंगणहार के भी सुमरो फ़कीर दरिया खान सोमरा सूफ़ी निसार सैतो आसिफ बांबड़ समेत वॾे तादाद में फनकारन जी शिरकत। उन मौक़े ते सुबुह 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं महफ़िल जारी रही। महफ़िल में शेरो शाइरी जी महफ़िल पिणु गुज़री।